अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, एएस भट्टी ख़िलाफ़ु मौत जी कूड़ी ख़बर हलाइण वारे ख़िलाफ़ु एएस भट्टी हिकु वीडियो ठाहियो हो, जंहिंमें हिन एएस भट्टी पंहिंजे बारे में ॿुधायो। उन में एएस भट्टी चयो, आउं बिल्कुलु ठीकु आहियां, मूंखे कुझु नाहे थियो। ऐं एएस भट्टी चयो, मूंखे काफ़ी तकलीफ़ ऐं ॾुख पहुती आहे इहो ख़बर ॿुधी त माण्हू मुंहिंजे बारे में अहिड़े क़िस्म जा ग़लति ख़बर हलाइनि था। ऐं एएस भट्टी पंहिंजे वीडियो में ईअं बि चयो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ु मौत जी कूड़ी ख़बर हलाइण वारे खे गिरफ़्तार कयो वञे। दोस्तों, एएस भट्टी खे काफ़ी दिलि आज़ारी थी आहे ऐं एएस भट्टी चयो आहे त महिरबानी करे अहिड़े क़िस्म जा वधीक कूड़ा ख़बर न हलाईंदा कयो ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु न, पर कंहिं बि एक्टर जे ख़िलाफ़ु, कंहिं बि ॿिए जे ख़िलाफ़ु अहिड़े क़िस्म जा को बि वीडियो वायरल न कंदा कयो। उन्हनि जी दिलनि में काफ़ी दिलि आज़ारी थिए थी, जीअं मूंखे थी आहे। अहिड़े क़िस्म सां कुझु एएस भट्टी पैगाम पहुचायो आहे पंहिंजे चाहींदड़नि खे। दोस्तों, उम्मीद कयां थो असांजो इहो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक करे, चैनल खे सब्सक्राइब करे, बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। त हलूं था माशा।